कलाम लाइ असांजे दोस्तनि जी फरमाइशूं आहिनि। सऊदी अरब जे खां हाजी मोहम्मद हसन मुगैरी ऐं संदसि नंढे भाउ जी हाजी मोहम्मद खान मुगैरी जी लाड़काना दड़ी महल खां ऐं वधीक फरमाइश कनि था मुज़फ़र अहमद किरमाणी एशिया होटल लाड़काने खां दोस्त फरमाइश कनि था लियाकत अली डोमकी ज़ुल्फ़कार अली कोराई ऐं इल्ताफ़ हुसैन कोराई। खाइण हराम आहे पीअण हराम आहे खाइण हराम आहे पीअण हराम आहे तोखां जुदा रही जो जीअण हराम आहे खाइण खाइण हराम आहे पीअण हराम आहे। ये पेशकश गाजी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। उस्ताद अलादाद ज़रदारी जा वधीक कलाम ॿुधण लाइ विज़िट कंदा असांजो फेसबुक पेज उस्ताद अलादाद ज़रदारी ऐं विज़िट कंदा असांजो यूट्यूब चैनल गाजी खान लाशारी। कपड़न ते मर चढ़ी वई सूरन में दिल तरी वई बर्बाद थी वियुसि मां कंहिंजी कपट विढ़ी वई कपड़न ते मर चढ़ी वई सूरन में दिल तरी वई बर्बाद थी वियुसि मां कंहिंजी कपट विढ़ी वई खाली मयार कंहिंखे खाली मयार कंहिंखे पीअण हराम आहे खाइण खाइण हराम आहे पीअण हराम आहे। ही पेशकश गाजी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। असांजे फेसबुक पेज उस्ताद अलादाद ज़रदारी खे लाइक ऐं फॉलो कंदा असांजे यूट्यूब चैनल गाजी खान लाशारी खे सब्सक्राइब कंदा। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। संगती बिटो कुकन था पाड़े वारा खिलन था मूंखां पुछी ॾिठो थई महना केॾा मिलन था संगती बिटो कुकन था पाड़े वारा खिलन था मूंखां पुछी ॾिठो थई महना केॾा मिलन था चारे पहर रुआं थो चारे पहर रुआं थो मुर्गन हराम आहे खाइण खाइण हराम आहे पीअण हराम आहे। जंहिं ॾींहं खां असां सां तोड़े छॾिया तो नाता तंहिं ॾींहं खां ई कारा अंबराणी जे सपाता जंहिं ॾींहं खां असां सां तोड़े छॾिया तो नाता तंहिं ॾींहं खां ई कारा अंबराणी जे सपाता सिंगार थिया पर सिंगार थिया पर जन हराम आहे
सलाम लाए वजीफ फरमाशो सांगड़ अल मंसूर कॉलोनी खां इनस खान रिंद इमरान हुसैन रिंद अब्दुल सत्तार रिंद सरारी खां न्याज खान दरदारी किपरे खां सैयद इमदाद अली शाह मदीना मुनव्वर खां अरबे लो खोशो आई अली बख्श छजड़ जी